वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। ऐं तव्हांजो पंहिंजो दोस्त जीवत कुमार लर्न विथ जीवत GFX चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार काफ़ी वक़्त खां पोइ अॼु जेको आहे हिकु वीडियो ठाही आहे, त उन हवाले सां मूं शेयर करणु चाहियो त जेको सिंधी 11 ऐं 12 क्लास मुताबिक़ जेको नओं हिसाबु आयो आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो, त उनजो जेको आहे तारफ़ी क्लास थी वञे ऐं असीं ॾिसूं त कहिड़ा जेके मौज़ू आहिनि या कहिड़ा ई नवाण जेका आहे हिन नए कोर्स में आंदी वई आहे। सो इहो तव्हां ॾिसी सघो था त आज़माइती शात आहे, इहो आज़मते जे लाइ ॾिनो वियो आहे, पर तक़रीबन सिंध जे हर हायर सेकेंडरी ऐं कॉलेज में जेको आहे इहो नओं कोर्स ई जेको आहे उन मुताबिक़ जेको आहे पढ़ायो वञे थो। हाणे ॾिसंदासीं हिन नए कोर्स में जेको आहे कहिड़ियूं तरमीमूं आंदियूं वियूं आहिनि ऐं असांखे जेको आहे कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स कहिड़ा कहिड़ा मौज़ू जेके आहिनि उहो कवर करणा आहिनि। त सभ खां पहिरीं असीं ईंदासीं नसर वारी फ़हिरिस्त ते। त नसर वारी फ़हिरिस्त में तव्हां ॾिसी सघो था त ॿोली ऐं उन जूं अदबी ख़ूबियूं जेको हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो जेको सबक़ु आहे उहो हिन में ॾिनो वियो आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त अॻे जेको किताबु हो उन में बि इहो साॻी सबक़ु हो ऐं हिन वारे जेको आहे इहो बि हिन में रखियो वियो आहे। शाह जो शेर ऐं शाइरी डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी वारो जेको सबक़ु आहे उहो बि अॻे वारे बि हो, अॻे कोर्स में बि हो ऐं हिन कोर्स में बि हिननि ॾिनो आहे। पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सदु, इहो अली नवाज़ हाजिन जतोई जेको उनजो, ऐं पोरियत जो ॾींहुं रशीद अहमद भट्टी साहब जो। हाणे इहो ॾिसो सेक्शन में विरहायल आहिनि। हिकिड़ो मज़मूननि जो सेक्शन अची वियो, तंहिंखां पोइ अफ़सानवी अदब। हाणे हीअ हिकिड़ी नवाण अची वई आहे त अफ़सानी अदब कहाणियूं जेके आहिनि हिननि अलॻि अलॻि मशहूरु जेके कहाणीकार आहिनि उन्हनि जूं ॾिनियूं आहिनि। जीअं मिसाल तौरु लाट जमाल अबड़े साहब जी कहाणी जेको आहे उन्हनि ॾिनी आहे। अमड़ मान कंदसि डॉक्टर अयाज़ कादरी साहब जी इंतिहाई मशहूरु कहाणी हिननि ॾिनी आहे। छोॾो नजम अब्बासी जी जेका कहाणी आहे उहा बि हिननि ॾिनी आहे। चोटियूं दर नसीम खल साहब जी जेका कहाणी आहे उहा बि हिननि ॾिनी आहे। ऐं उनखां पोइ हिननि हिकिड़ो ड्रामो जेको दुंगी मुंहिंजे दरिया अली बाबा साहब जो जेको आहे उहो बि ॾिनो अथनि। ऐं तंहिंखां पोइ अदबी खाको ॾिनो अथनि मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहब जो। हाणे इहे सॼा जेके आहिनि नवां मौज़ू ऐं नए अंदाज़ सां जेको आहे हिननि में पेश कयो आहे, जेका हिकिड़ी सुठी ऐं मुस्बत शइ आहे। तंहिंखां पोइ अॻिते हलंदासीं, ॾिसंदासीं हू ॾोथी हू ॾींहं पीर हसामुद्दीन राशिदी साहब जी जेका आत्म कहाणी उहा बि हिननि पेश कई आहे। तंहिंखां पोइ सफ़रनामे जी सिंफ़ मां बि हिकिड़ो सफ़रनामो हिकु अजीब एडवेंचर जेको आहे उहो बि हिननि खयो आहे। तंहिंखां पोइ तंज़ व मज़ाह ते जेको आहे उस्मान हजम जो ॾंद कढाइण अली अहमद बिरोही साहब। मतिलबु त अदब जी हर सिंफ़ ते जेको आहे हिननि कोशिशि करे मौज़ू ॾिना आहिनि। तंहिंखां पोइ अदबी ख़त जेके मां शेर छो चवंदो आहियां काक कुर कापड़ी जे किताब मां जेको आहे शेख अयाज़ जे नाले सां जेको आहिनि उहे बि ॾिना विया आहिनि। तंहिंखां पोइ नज़म जो बागो। हाणे कोर्स थोरो तवील आहे, पर इहा हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे त जीअं अॻु में जेको क़दामत वारो जेको अदब हो उनखे छॾे करे हिननि जेको नवाण ऐं जदीद तर्ज़ ते जेके शयूं आहिनि उहे पेश कयूं आहिनि। हाणे नज़म जे भाङे में काज़ी कादन, शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो, मियूं शाह इनायत, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो, सचल सरमस्त सामी, ख़लीफ़े नबी बख्श कासिम डिगारी, हमल फ़कीर कादर बख्श बेदल, मिसरी शाह, जलाल खट्टी, लोक शाइरी बि ॾिनी अथनि। सैयद साबित अली शाह, ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल, मीर अब्दुल हुसैन ख़ान सांकी, हाफ़िज़ मोहम्मद एहसन चना, मौलवी हाजी अहमद मल्हा, मखदूम मोहम्मद ज़मा, तालबल मौला, किशन चंद बेवस। हाणे जदीद शाइरनि खे बि हिननि जेको आहे ॾिनो आहे। किशन चंद बेवस, शेख अयाज़, तनवीर अब्बासी, न्याज़ हिमानवी, इमदाद हुसैनी, उस्ताद बुखारी, शमशीर हैदरी, इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली, डॉक्टर सहर इमदाद, जन्नत अली मंगाणी। ऐं आख़िर में जेको आहे हिननि लफ़्ज़ नवां जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जो बि जेको आहे हिननि तारीफ़ कई। जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे बि हिन जेको आहे पंहिंजे किताबनि में आख़िर में ॾिनो आहे। ऐं उनखां अलावा जेको हिन कोर्स जे मुताबिक़ जेको तव्हांखे नावल पढ़णो आहे या जेके मददी या सहकारी जेके किताब आहिनि उहे ई आहिनि। त इज़ाफ़ी मुताले जा किताब, सप्लीमेंट्री रीडिंग मटीरियल, अदबी तारीख़, हाणे सिंधी अदब जा जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि मौजूदा दौर ताईं मुख़्तसर जाइज़ो। ठीकु है, उन हवाले सां ॿियो सिंधी अदब जी तारीख़, डॉक्टर ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहब जो किताब, सिंधी अदब जी तारीख़ डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजो साहब जो किताब, सिंधी अदब जो जाइज़ो मेमण अब्दुल मजीद सिंधी साहब जो किताब। ऐं नावल जेको आहे जीअं हुन में नूरजहां नावल जेको अॻु में पढ़ियो वेंदो त हाणे जेको आहे ज़ीनत जेको नावल आहे मिर्ज़ा कलीच बेग जो, उन नावल खे जेको आहे उहो वधीक हिन में जेको आहे ॾिनो वियो आहे, अहमियत ॾिनी वई आहे।
ग्रामर जे हवाले सां सिंधी व्याकरण मिर्ज़ा कलीज बेग, वॾो सिंधी व्याकरण भेरूमल मेहरचंद आॾवाणी, सिंधी ॿोली जो तशरीह ग्रामर डॉक्टर ग़ुलाम अली आलाना साहिब जो। हाणे हिन में हीअ हिकिड़ी नई ॻाल्हि आहे त कोर्स त इंतिहाई वॾो आहे, पर कोर्स जूं जेके एक्सरसाइज़ आहिनि उहे बि इंतिहाई वसी क़िस्म जूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सुठी आहे त हर जेको अदीब आहे, शाइर आहे, लेखक आहे, अफ़साना निगार आहे, नक़ाद आहे, त उन जी पूरी जेका बायोग्राफी आहे उहा बि हिन में ॾिनी वई आहे। ऐं हिन बायोग्राफी जे हवाले सां जेके तयारी कंदा CC जी, सिंधी जर्नल जी, सिंधी लिटरेचर जी, त उन्हनि जे लाइ हीअ किताबु इंतिहाई मददगार साबित थी सघे थो। हीअ लेक्चरार जूं जेकॾहिं टेस्टूं ॾींदा ऐं ॿारनि जे लाइ बि। हाणे हिन में ॾिसो, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी हिकु ज़बरदस्त आलम शाइर हो, शाइरी में देश तख़लुस इस्तेमालु कंदो हो। हाणे मिसाल तौरु अची सघे थो त हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी शाइरी में कहिड़ो तख़लुस इस्तेमालु कंदो, मतिलबु त अहिड़ी नोयत जा जेके सवाल आहिनि उहे अची सघनि था। ऐं इन खां पोइ इन में ग्रामर वारे हिसे खे बि टच कयो वियो आहे, उनखे बि छुयो वियो आहे। जेको आहे तव्हां हिनखे ॾिसी सघो था त सवाल ऐं उनखां पोइ लफ़्ज़, उन्हनि जो इस्तेमालु, माना ऐं वसफ़ूं, तंहिंखां पोइ ॿारनि जे लाइ जेको आहे कमु, ऐं नई जेको तनक़ीदी जाइज़ा पेश करणु, उहो बि जेको आहे हिन सबक़ में ॾिना विया आहिनि। मतिलबु त हीअ इंतिहाई बहितरीनु क़िस्म जो जेको आहे हिननि नवाण आंदी आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसी सघो था, हाणे हीअ जेको आहे हिकिड़ो जीअं इबारत ईंदी आहे, AI ॿीहर ॾींदा आहिनि या ॿिया ॾींदा आहिनि, इबारत ॾेई करे वरी उन मां सवाल, ठीकु आहे, ऐं उन मां वरी ग्रामर। हाणे फ़ेल मावन बि हिते अची चुको आहे, ठीकु। ऐं तंहिंखां पोइ डॉक्टर गुरबख्शाणी जे ॾिनल मज़मून शाह जो शेर ऐं शाइरी ते क्लास में तनक़ीदी गुफ़्तगू, मतिलबु तनक़ीद जा जेके मयार आहिनि उहो उन्हनि खे बि परखिणो पवंदो। मतिलबु त पूरी हिकिड़ी MA लेवल जो जेको आहे कोर्स उहो तयारु कयो वियो आहे हिन में। जो शेर ऐं शाइरी ते क्लास में तनक़ीदी गुफ़्तगू, मतिलबु तनक़ीद जा जेके मयार आहिनि उहो उन्हनि खे बि परखिणो पवंदो। मतिलबु त पूरी हिकिड़ी MA लेवल जो जेको आहे कोर्स उहो तयारु कयो वियो आहे हिन में। हाणे हीअ तव्हां हिन जी बि एक्सरसाइज़ ॾिसी सघो था, मश्क ॾिसी सघो था त केतिरो वसी कोर्स आहे ऐं केतिरे वसी अंदाज़ में जेको आहे हिननि शयुनि खे बयानु कयो वियो आहे। सो मूंखे त इहो तमामु बहितरीनु लॻो। शायदि अंदरि थोरियूं DIC जूं या डिक्टेशन जूं सूतकती जूं जेके आहिनि उहो ग़लतियूं आहिनि, पर वरी बि नवाण सुठी हिननि आंदी आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु नमूने सां जेको आहे हिनखे कंपोज़ कयो आहे। ऐं हिन जो लेआउट बि तमामु बहितरीनु आहे। ऐं हर जेको सिंधी अदब सां चाह रखंदड़ दोस्त आहे, जेको सिंधी अदब सिखणु चाहे थो या सिंधी अदब सां जंहिंजो वाबस्तगी आहे, या जेको इंटर क्लास जो जेको ॿारु आहे, उनखे बि जेको आहे हिन मां तमामु घणो लाभ हासिलु करणु घुरिजे। ऐं हिन में का बि शइ दिलचस्पी खां ख़ाली न आहे। थोरो तवील आहे, पर उन तवील में जेको आहे सिखण जे लाइ जेको आहे काफ़ी नयूं शयूं जेके आहिनि, या ग्रामर जे हवाले सां, या जेके असांजा नवां शाइर आहिनि, जेके अदीब आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे हिन में पेश कयो वियो आहे। अॻूणे भेट खां हीअ जेको किताबु आहे उहो मुंहिंजी नज़र में इंतिहाई बहितरीनु किताबु आहे ऐं वॾो बहितरीनु कमु कयो अथनि। सो इनशाला ईंदड़ वीडियोज़ में थी सघे थो पाण हिननि जी एक्सरसाइज़ खे हल कंदे नज़र अचूं, या जेके अदीबनि जा प्रोफाइल आहिनि उन्हनि खे हल कंदे नज़र अचूं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।